दिलावर तू सरदार जे बाग ते नजर रख मां सरदार सां सलाह करे अचां थो। हाशिम खान सब खां अवल सरदार साईं जी हिफ़ाज़त कर। अवल त हिन ॻोठ में बहादुर वारा पहुची न सघंदा, जेकॾहिं पहुची विया न त हितां ज़िंदा कोन वेंदा। दिलावर असांजे ॻोठ ॾांहुं टे रस्ता अचनि था। हिकिड़े रस्ते ते तूं नज़र रख, ॿिए रस्ते ते दुश्मननि खे मां पाण रोकींदुसि। टियों रस्तो ख़ाली करे ॾियूं था, जेकॾहिं दुश्मन उतां अची वियो त पोइ टे रस्ते सां गाॾी अची कोन सघंदी। जेकॾहिं दुश्मन पंध आयो न त तकिड़ो पहुची कोन सघंदो, तेसि ताईं साईं दाद बि पहुची वेंदो। अहिड़ा पक कयूं त दुश्मन अचे कहिड़े रस्ते ते? दिलावर तूं पंहिंजे हमराहनि सां मिल, मां सरदार सां मिली तोसां फोन ते राब्तो कयां थो, पर कंहिं बि हालत में बहादुर वारनि खे ॻोठ में दाख़िल थियण कोन ॾींदासीं। ठीकु आहे। चाचा साईं तव्हां फिकुर न कयो, जेसि ताईं मुंहिंजे जिस्म में रत हाशिम तूं पंहिंजे घर ऐं ॻोठ जी हिफ़ाज़त कर। सरदार साईं जो तूं फिकुर न कर। चाचा साईं जी अची भी वियो न कसा सां त तोखे कल्याण करे ॾेखारींदोमांइ। हा हाशिम, मां हिते महफ़ूज़ आहियां, तूं वञ मिस्कीन ॻोठाणनि खे वञी बचाए। जेको हुकुम बाबल साईं जो। दिलावर साईं ते भी दुश्मन जो इंतजार न कयो, अॻिते वधो। ठीकु आहे दिलावर साईं, अचो। अल्लाह ख़ैर करे। सालन खां पोइ ख़ुशीअ जी ख़बर मिली हुई त वरी जहिड़ा शुरू थी विया आहिनि। अदी ख़बर न आहे हिननि जहिड़नि जटनि मां असांजी जान कॾहिं छुटंदी, कॾहिं असां सुख जो साह बि खणी सघंदासीं। बाबा भी सुबुह खां गायब आहे, घर में केर बि न आहे। मूंखे त ख़ौफ़ थी पियो आहे त दुश्मन हमलो न कनि। अदी मूंखे ॾाढो डपु थी पियो आहे, चाची ज़रीना बि अलाए केॾांहुं हली वई आहे। अदी तूं डिॼ न, मां जे वेठो आहियां। असलम चवंदा आहिनि त नांग खाधो नोड़ीअ खां रजंदो आहे। मूंखे पंहिंजो ख़ौफ़ न आहे, ससीअ जे लाइ पुॼां थी। अदी तूं फिकिर न कर, मां वञी चाचा वॾे खे वठी थो अचां। मीरा असां त हिननि जहिड़नि मां तंग थी विया आहियूं। या अल्लाह असांजी हिननि जहिड़नि जटनि मां जान छॾाए। भेण असांजी क़िस्मत ई अहिड़ी आहे। शायदि असांजी ज़िंदगी में कॾहिं बि सुखनि जो सिज न उभरंदो। दुनिया उमेदुनि ते क़ाइम आहे अदी, हिकिड़े नए सुबुह जी उमेद त आहे न।
बि ऐं भर कलमो। हाशिम मूंखे न मार, खुदा जे वास्ते मूंखे बख़्श कर। अरे तो सरदार ऐं सरदार जे ॻोठ ते गोलियूं हलायूं न। तुंहिंजी सज़ा सिर्फ़ मौत आहे। हाशिम भाउ हिन ते गोली छो थो ख़र्च करे? ये वीचारो त ॿिनि चइनि चंपनि सां ई मरी वेंदो। दिलावर गोलियूं पाण वटि जाम आहिनि। अॼु जानू छा यादि कंदो? हिन ते बि हिकिड़ी गोली ज़ाया करे थो छॾियां। मौत जे अखियुनि में अखियूं मिलाए ॾिस त ज़िंदगीअ जो क़दुरु थिए अचई थी। बस हाशिम हिनखे सरदार साईं ॾे था वठी हलो। हथ कढोस। सरदार साईं मूंखे बख़्श कयो, मूंखे जीदान ॾियो। मुंहिंजी टंग भञी छॾियो, मुंहिंजी बांह भञी छॾियो, मुंहिंजी अखि कढी छॾियो। खुदा जे वास्ते मूंखे जीदान ॾियो, मूंखे न मारियो, मूंखे न मारियो बाबा। सरदार साईं हिन जी आख़िरी ख्वाहिश पूरी करियो। पहिरियां हिन जी टंग था भञो, पोइ बांह ऐं आख़िर में अखि था कढोसि। वधीक ज़ुल्म बर्दाश्त करे कोन सघंदो, हिन करे हिन ते रहम खाई हिनखे गोली धाणी छॾियो। न दिलावर न, असांजो कमु माण्हू मारण न आहे, न ही कंहिंजी ज़िंदगी खसण, बल्कि ज़िंदगी ॾियण। हक़ ऐं इंसाफ़ जी ख़ातिर असां जेकॾहिं कंहिंखे मारियो बि हूंदो न, उन इंसान में इंसानियत न हूंदी। ही मिस्कीन ॾाढी ॿोड़ जे लाइ थो वञे, बुख जे लाइ दौड़े। दिलावर असां हिनखे माफ़ कयो। सरदार साईं हिन शाह ज़मान जे बंगुल ते बारूद वसायो आहे जेको हक़ ऐं सच जो उहञाण आहे। बाबल साईं हिन गोलियूं वसायूं न, हिनखे जीदान न ॾियो। हाशिम असां हिनखे माफ़ करे चुका आहियूं। अनजानू तुंहिंजो केरु नालो बि न वठंदो। सरदार साईं जहिड़ो ॿुधोसूं तहिड़ो ॾिठोसूं। तव्हांजे अदल इंसाफ़ जा हुका हर हंधि ॿुधासीं। पहिरियां पक कान आई सरदार साईं, पर हाणे पक थी आहे त अहिड़ा बि आहिनि जिनजे करे दुनिया हले। अजी बसरा सरदार शाह ज़मान जे बंगले ते तो वञा, पर तूं किॾां निकिती आहीं? हेॾा गोलियुनि जा आवाज़ पिया अचनि तॾहिं बि घर में सुख कोन थो अचे। बसरा जहिड़ी कटे तड़ी पकी मोटा फ़क़ीर फिरंदा था वतन पिया। गोलियूं हलनि जा बम हलनि, बसरा के को डिॼण वारी न आहे। न वरी को मटरी की उते घर लिकी रही रहंदसि। लॻी न पवे का ओली सोली गोली करे न वञे प्यालो, पर वञी किॾां पई? अदा मुल्क जे बासा लहण लाइ निकिती आहे न। मोह पेको जो अंदर पाण खे वाड़ी वेठो आहे। मूंखे थो चए पियो त वञ ॿाहिरि जी ख़बरदार लही आहे त पोइ मां ॿाहिरि निकिरां। पक्की ख़बर न आहे, मां बि वञा थो सरदार साईं जे बंगले ते। अलाह चङी कंदो। हा हा अदा पलिया इहो वञ वञ, ख़ैर जी ख़बर लही अचो पोइ मूंखे बि ॿुधाए ॾे। हा जी हा, मां बि हलां थो, तूं बि घर बेड़ी थी। ज़मानो ख़राब आहे, सम्झी थी न? चङो, अलाह चङी कंदो। ओलह साईं
तुझे कुदरत में रात ने पुठियों ॾींहं ने पुठियों राति सुख ने पुठियों सुख तुकार पुठियों का सुख ॾे हिन असांजे नगरीअ में त रुॻो बुधू खाए बम था हलनि पनाह ॾे परवरदिगार मूंखे ॾिखर मोटणो पवे ईअं न त पोइ लॻी वञे का गोली गोली जा को बंगो प्रभु पनाह ॾे मुंहिंजो कहिड़ो कमु मां वञा तो कुछ न कुछ कल्याण कयो दुश्मन के जख्मी त करे आई मुझे इजाजत दो ॾाढो थकिजी पियो बिगा बिगा कोई आराम कर घुम दिलावर घुम बाक़ी 2-3 ॾींहं थी चाचा संग मूंखे हक पाए हवेली में वठी आया ऐं सुभाणे पंहिंजी पग बि मुंहिंजे हवाले करे छॾींदे दिलावर यादि रखिजो जंहिं ॾींहुं सरदारी जी पग ॿधमि न ऐं उहो ॾींहुं तुंहिंजो हिन ॻोठ में आख़िरी हूंदो ऐं पोइ
गोठ भी मुझो ऐं मियां भी मुंहिंजी मिल्कियत। पाबंद ॾिसण ते का बि पाबंदी न आहे शमीर खान। अॼु न त सुभाणे सरदार साईं खे तुंहिंजे पिरकारनि जी ख़बर पइजी वेंदी ऐं पोइ तूं रहंदे नए वरी तुंहिंजा ख्वाब। दिलावर सुठो अथई त हिन असांजे ॻोठ मां हलियो वञ, जीअं इज़त ऐं मान सां आहे न, ऐं ईअं ई पंहिंजी इज़त बचाए हली वञ, न त मां तोखे हिन ॻोठ मां बेस थो करे कढंदोमांइ। इज़त ऐं ज़िलत जो मालिक मुंहिंजो रब आहे शमीर खान। तो पंहिंजी इज़त जो ख़ैर ॻोल्ह। इज़तूं ऐं मर्तबा नेक नियती सां मिलंदा आहे। मन में मेर रखी को भी इज्जत हासिल ना करे सकियो शमीर खान। दिलावर सरदार साईं जी दिल में मां पंहिंजे लाइ इज़त ठाहे चुको आहियां, ऐं जेकॾहिं मां चाहियां तोखे अॼु बि हिन ॻोठ मां कढी सघां थो, पर न, पहिरियां तोखे चाचा साईं जी नज़रुनि में किराईंदुसि, पोइ हाशिम ऐं पले जी नज़रुनि मां किराईंदुसि, पोइ तोखे बेआबरू करे न ॻोठ मां निकाली ॾींदुसि, ऐं तुंहिंजी दिलि टुटी भोर भोर थी वञे, पोइ तूं हितां ज़िंदा लाश बणिजी वञे। तो त तूं मुंहिंजे ऐं मीरा जे विच में वॾी दीवार आहीं। मीरा मुंहिंजी मंज़िल न आहे शमीर खान, मां सिर्फ़ मीरा जो मुआफ़िज़ आहियां। मीरा जो ख्याल पंहिंजी दिलि मां कढी छॾ शमीर खान, छो त मीरा पाणे जे हथ जी मिठाई नाहे, पल्ले खान जी थी आहे। इहो त तोखे वक़्तु ॿुधाईंदो त मीरा खे मां कीअं लुटे ऐं बर्बाद कयां, ऐं हा, इहो वक़्तु परे नाहे। ख़ैरात में मिलियल माफ़ीअ ते एतिरो कुॾ न शमीर खान, छो त सरदार साईं जी दिलि में मीरा जो मान ऐं मर्तबो तोखां बि वधीक आहे शमीर खान। ऐं मीरा ताईं पहुचण लाइ तोखे वॾा पहाड़ पार करणा पवंदा, तुंहिंजा पेर पिछू थी वेंदा, पर तूं मीरा ताईं पहुची कोन सघंदे। दिलावर ये रोके सकी तो न, त रोके ॾेखार जाए। सरदार साईं दे गया वहां जो न्यातो, उन करे मां हलियो आहियां। हा भलिया, मूंखे ॾाढी ख़ुशी थी आहे त तो पंहिंजी न्याणीअ जो संग ख़ुदा बख़्शे जे पुट जमाल खे ॾिनो आहे। सरदार साईं, मुंहिंजे न्याणीअ जो जेको नसीब अलाह कंदो, तुंहिंजी न्याणीअ जो नसीब भलो थींदो। जमाल पंहिंजे ॻोठ जो आहे, ॿी ॻाल्हि त तव्हांजो माइट अॻ में बि हुन पंहिंजी भेण खे बिना सोचे सम्झण जे मारे छॾियो। सुभाणे जेकॾहिं असांजी न्याणीअ सां कुझु करे, उन्हीअ करे असां हिकु शर्त रखियो त छोकिरीअ जे सिर जी ज़मानत तव्हां ॾींदो। हाशिमा, जमाल पंहिंजी ग़लतीअ ते पछताए रहियो आहे, ऐं इंसान पंहिंजी ग़लतियुनि मां सिखंदो आहे। इन्हीअ करे न्याणी ससीअ जी ज़मानत मुंहिंजी आहे, मां थो ॾियां ज़मानत। ठीकु आहे सरदार साईं, छोकिरी ससी हिननि जी असां वटि अमानत आहे। सरदार साईं, मां जमाल ऐं ससीअ जो मंगणो करण थो चाहियां। भलिया,
तोखे कोई एतराज त कोन्हे न? बाबल साईं मूंखे एतिराज़ आहे। असां पंहिंजी वॾी न्याणीअ खे विहारे पहिरियां नंढीअ खे मंगाए नथा सघूं। बाबल साईं ख़ुदा बेशक हरू भरू तकड़ छो थो करे? जॾहिं असां पहिरियां बि चयो आहे त ख़ुदा बेशक जी असां वटि अमानत आहे, त पोइ हिनखे तकड़ न करणु घुरिजे। ठीक है सरदार साईं, हाशिम जी ज़बान ही काफ़ी है। फिलहाल खणी असां मङणो नथा कयूं। जेका अवां जी मर्ज़ी। सरदार साईं हाणे असांखे इजाज़त आहे। हल हाशिम हलता हल।